काॾे वञा चौर सुभान अल्लाह अंगुल खलो गोला कलम खां काॾे वञा ओए कलम खां काॾे वञा ओए कलम खां काॾे वञा अंगुल खलो गोला कलम खां काॾे वञा ओए अगमी मोहम्मद मुस्तफा ओए पुठियां सारो जगोला हो अल्लाह करीम ओए अगमी मोहम्मद मुस्तफा ओए पुठियां सारो जगोला अंगुल खलो गोला कलम खां काॾे वञा कलम खां मां काॾे वञा ओए कलम खां काॾे वञा अंगुल खलो गोला कलम खां काॾे वञा ओए हसन मीर हुसैन ले ओए रोए सारो जगोला हो अल्लाह करीम हसन हुसैन शहजादा भई जिन जी सूरत मोहम्मद मिसल हुई रखियो कोफिन तिने सावेर सित शहीदन जा सरदार थिया हसन ओए हसन मीर हुसैन ले ओए रोए सारो जगोला अंगुल खलो गोला कलम खां काॾे वञा कलम खां मां काॾे वञा ओ कलम खां काॾे वञा अंगुल खलो गोला कलम खां काॾे वञा ओए अतिउ शाह लतीफ़ चए ओए मालिक तो ते नंगोला हो अल्लाह करीम जिको मुल्क दिखारे बदनिया जो आसोड़ो गण सोई आओ धरे पिया धोई
घोट लतीफ़ चए ओए मालिक तो ते नंगोला अंगुल लिखल हो